मुझो नालो सुराणा है ऐं मां इंटर क्लास जी स्टूडेंट आहियां। मां डॉक्टर शमसुद्दीन उरसानी गर्ल्स साइंस कॉलेज में पढ़ंदी आहियां। अॼु असां वटि ख़्वातीन जे लाइ मतिलबु हिकिड़ो इंटरनेशनल वुमेंस डे मल्हायो वियो, जंहिंमें असां वटि मेम मारवी एवान आई हुई ऐं उन असांखे मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में, वुमेंस जे हक़नि जे बारे में ॿुधायो ऐं उन मां असांखे इलाही सारी मतिलबु ॼाण बि मिली। कुझु असांखे पहिरीं हुई ऐं कुझु असांखे वधीक मिली वई। असांखे पहिरीं त इहा ॻाल्हि हुई त असांखे जेका न हक़नि में सभु खां पहिरियों हक़ु अचे थो एजुकेशन जो। ठीकु आहे, इलाही सारियूं जॻहियूं आहिनि जिते वुमेन्स खे एजुकेशन नथी मिले, छोकिरियूं नथियूं पढ़ी सघनि ऐं उन्हनि खे जेको आहे न पढ़ायो नथो वञे। उन्हनि जो सोचियो इहो वेंदो आहे त हीअ पढ़ी छा कंदी। त इन लाइ असांखे जेका आवाज़ु उथारणु घुरिजे। इलाही सारी जॻहियुनि ते मिस मारवी जहिड़ियूं औरतूं वेंदियूं आहिनि, उते उन्हनि खे अवेयरनेस ॾींदियूं आहिनि ऐं इलाही सारा जॻहियूं आहिनि जिते जेका आहे न इहो नथो कयो वञे त इहो हिकिड़ो हक़ में अचे थो त असांखे एजुकेशन ॾिनी वञे ऐं असांजी एजुकेशन खे आम कयो वञे। ऐं ॿी असांखे सम्झाई वई हुई डोमेस्टिक वायलेंस जे बारे में, जेको छोकिरियुनि सां इलाही थिए थो। माना हाणे अगरि शहरनि जी ॻाल्हि कयूं, शहरनि जे मुक़ाबले में ॿियनि इलाही सारियुनि जॻहियुनि ते जिते पुठिते पयल इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे न इन खे इलाही मतिलबु रखियो थो वञे। हिते डोमेस्टिक वायलेंस इलाही थिए थी या छा, त पोइ उनखे जेका आहे न माण्हू ख़तमु कनि। उन जिते जंहिं घर में थी रही आहे, तव्हांखे ख़बर न आहे, तव्हांजे पाड़े में थी रही आहे, तव्हांजी दोस्तनि जे घर में थी रही आहे, त उते तव्हां उन्हनि जी मदद कयो, उन्हनि लाइ आवाज़ु उथारियो। ईअं ई जेके ख़राबु शयूं आहिनि, जेके नंढड़ी सोच वारा माण्हू आहिनि, उन्हनि जी जेका सोच आहे उहा चेंज थी सघे थी ऐं असांजो जेको मुल्क आहे या असां में जेको असांखे जेका हक़ आहिनि उहे मिली सघनि था। नंढी उमिरि वारी में जेके शादियूं थियनि थियूं उन्हनि जे मां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां। छो त ॾिसो, अगरि तव्हां वटि का धीउ पैदा थिए थी, का छोकिरी पैदा थिए थी, उनजो पूरो हक़ु आहे त हू पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी पसंदि सां गुज़ारे सघे। हू हुनजी ज़िंदगी आहे, हुनजी मर्ज़ी, हू कीअं बि गुज़ारे सघे थी। हू अगरि पढ़णु चाहे थी, हुनखे का जॉब करणी आहे, हुनखे तव्हां करणु ॾियो। तव्हांजो को हक़ु न आहे त तव्हां जेको आहे न की नंढड़ी 12 सालनि जी उमिरि खे तव्हां 60 साल जे भाई सां शादी कराए छॾियो। उनजी ज़िंदगी अज़ाब थींदी, त तव्हांखे ईअं न करणु घुरिजे।